ब्रेकिंग न्यूज़ है सखर मां से शेयर कई पिया। सिविल अस्पताल में इंतजामिया की मुबैना गफलत सबब 13 सालन जो नीगर फौत थी वियो। साह की तकलीफ़ में दाख़िल मरीज़ मोहम्मद कैफ बिजली बंद थियण ऐं ऑक्सीजन बंद हुअण सबब फौत थी वियो। डॉक्टरन ऐं अमले के ऑक्सीजन बंद थी वञण ते बार बार दाहियो। सईद अहमद मस्तोई जो इहो चवण है। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर करे रहिया आहियूं सखर मां। सिविल अस्पताल में अस्पताल इंतजामिया की मुबैना गफलत सबब 13 सालन जो नीगर फौत थी वियो। साह की तकलीफ़ में दाख़िल मरीज़ मोहम्मद कैफ बिजली जी बंद थियण ऐं ऑक्सीजन बंद हुअण सबब फौत थी वियो आहे। अफसोसनाक ख़बर अवां सां शेयर कई पिया। सखर में सिविल अस्पताल इंतजामिया की मुबैना गफलत सबब 13 सालन जो नीगर फौत थियो आहे। साह की तकलीफ़ में दाख़िल थियल मरीज़ मोहम्मद कैफ बिजली बंद थियण ऐं ऑक्सीजन बंद हुअण सबब फौत थी वियो आहे। वारसन जो इल्ज़ाम है डॉक्टर अमले के ऑक्सीजन बंद थी वञण ते बार बार दाहियो वियो। सईद अहमद मस्तोई चवे थो। तफ़सील मालूम कंदासीं। असां सां लाइन ते मौजूद आहे सखर मां आवाज़ न्यूज़ रिपोर्टर मोरड़ो महर। जी मोरड़ो, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, सिविल अस्पताल सखर जे डॉक्टरन जे मुबैना गफलत सबब 13 सालन जो इलाज लाइ आंदल ॿारड़ो जेको आहे उहो फौत थी वियो आहे। संदसि वारसन जे तरफ़ां इहो इल्ज़ाम हयो वियो आहे त सिविल अस्पताल में साह जी तकलीफ़ जे करे नीगर मोहम्मद कैफ खे दाख़िल करायो वियो, जिते बिजली बंदि हुजण सबब ऑक्सीजन न मिलण जे करे नीगर जेको आहे फौत थी वियो आहे। संदसि वारिस शहीद अहमद मस्तोई जो चवण है पंहिंजो हुननि जे तरफ़ां सिविल अस्पताल जे इंतज़ाम में आहे मौजूद डॉक्टरन के जेको आहे शिकायत कई वई त बिजली बंद हुजण जे करे जेको आहे जनरेटर न पियो हलायो वञे ऐं नंढे के जेको आहे ॿारड़े के ऑक्सीजन साह जी तकलीफ़ जे करे ऑक्सीजन बंद आहे ऐं हुनजी तबियत जेका आहे ख़राब थी रही आहे। पर हुन जे बावजूद डॉक्टरन ऐं अमले सिविल अस्पताल जे तरफ़ां जेको आहे को तवजो न ॾिनो वियो। ऑक्सीजन बंद हुजण जे करे, ऑक्सीजन न मिलण जे करे ॿारड़ो मोहम्मद कैफ जेको मस्तोई आहे उहो तड़पी तड़पी अस्पताल में फौत थी वियो आहे। वारसन जे तरफ़ां सेहत खाते जेको आहे इख्तियारनि खां इहा घुर कई आहे त सिविल अस्पताल सखर जी जेके लापरवाही कंदड़ डॉक्टर आहिनि इंतज़ामिया ऐं अमले जे ख़िलाफ़ जेको आहे नोटिस वठी करे कार्रवाई करे जेको आहे हुननि खे इंसाफ़ ॾियारियो वञे। जी ठीक है, मुंहिंजी महिरबानी मोरड़ो महर अपडेट करण लाइ।